करमपुर ऐं बरपासे में बदमनी ॿीहर मुंहुं कढियो। नामालूम छहनि हथियारबंदनि पारां राति जो 9 वॻे ॾोह जे इरादे सां मज़दा मथां अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। ॻोठ मीर इमरान ख़ान बिजाणी खां मुंशी दलील बिजाणी जी मज़दा गिदरा लोड कयूं पिशावर वञी रही हुई त ॻोठ मीर बगन ख़ान बिजाणी वारे इलाइक़े में खरड़ो पुल मोड़ वटि ताड़ में वेठल हथियारबंदनि मज़दा मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। गोलियूं लॻण सबबि गाॾी जा शीशा टुटी पिया। मज़दा में सुवार ड्राइवर ऐं ॿिया माण्हू मौज़ाने तौरु महफ़ूज़ रहिया। आबादी वारे इलाइक़े में शदीद फायरिंग सबबि सॼो इलाइक़ो ख़ौफ़ में वढिजी वियो। शदीद फायरिंग सबबि ॻोठाणा ऐं इलाइक़े वासी वाक़े वारे हंधि पहुता। जवाबदार रात जो अंधेरे जो फ़ाइदो वठी फ़रार थी वञण में कामयाब थी विया। इतला बावजूद करमपुर पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। मुतासिर मज़दा मालिकनि ऐं ॿियनि ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण ते जवाबदारनि जो पेरो खयो, जेको जमाल वारे इलाइक़े तरफ़ गुम थी वियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।